रोज़े नफिल नमाज़ां तकवा सबो कम हैरानी हो। इन्हें गालें रब हासिल नहीं खुद दानी खुद खानी हो। हमेश कदीम जलेंदा मिलियो सो यार यार न जानी हो। विरद वजीफ़े थियन छुट रहसी बाहू जद हो रहसी फ़ानी हो। तर्जुमो ऐ दरवेश रोज़ा नफिल नमाज़ूं ऐं परहेज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारण इहो सभु कम नेकी ऐं इबादत में दाख़िल आहे, पर इन मां लकाए रबी पसी नथो सघिजे। हैरानी जो बास आहे इन्हनि ॻाल्हियुनि सां रब ताला जो दीदार हासिल नथो थिए, बल्कि उन जे करे नफ़्स जी बुलंदी ऐं ख़ुदि सताई पैदा थिए थी। हमेशा खां जेका क़दीम ज़ात तोसां गॾु आहे उहा ई तोखे हासिल आहे, त पोइ तोखे सम्झणु घुरिजे त छा उहो दोस्त हक़ीक़ी तुंहिंजो जानी दोस्त न आहे। ऐं बाहू फ़क़ीर सालिक जॾहिं ज़ात हक़ में फ़ना थिए थो तॾहिं विरद वज़ीफ़नि खां छुटकारो हासिल करे थो। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, रोज़ा ऐं नमाज़ूं ई पिणु चङो कमु, इहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे फिरी। हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त ज़ाहिरी इबादतूं सालिक खे नफ़्स जे फ़रेब में मुब्तला कनि थियूं, छो त उन जे करे सालिक पाण ॿियनि खां बहितर ऐं मुमताज़ सम्झणु लॻे थो। असुल में इबादत ऐं रियाज़त जो मक़सदु तज़किया नफ़्स या नफ़्स जी पाकीज़गी आहे, जंहिंखां पोइ इरफ़ान नफ़्स ऐं इरफ़ानी ज़ात हासिल थिए थी। इरफ़ानी ज़ात हासिल करण खां पोइ मक़ाम फ़ना हासिल थिए ऐं अहिड़ी रीत दुरूद वज़ाइफ़ ऐं ज़ाहिरी इबादत जे मरहले सां आरिफ़ गुज़री वञे थो, मरहले मां गुज़री वञे थो। ऐं वधीक हज़रत बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त जेसिताईं आशिक़ इल्म ज़िकिर फ़िकिर मक़ामात इश्क़ व करामात इहे सभु कुझु विसारे नथो तेसिताईं खेसि हक़ हासिल नथो थिए।